पनु आकिल मां ख़बर ॾींदा हलूं त पनु आकिल जे कलवड़ हाउस ते गरीब माज़ूर बेवा ऐं यतीम माण्हुनि जी माली सहायता लाइ ज़िले सखर जे चेयरमैन ज़कात व इशर सलीम गनी कलवड़ तरफ़ां हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं दौरान मुस्तहिक़ माण्हुनि में माली इमदाद जा चेक विरहाया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे चेयरमैन ज़कात व इशर सलीम गनी कलवड़ चयो त पंहिंजे दौर ज़िम्मेवारी दौरान हेल ताईं लॻभॻ 10,000 मुस्तहिक़ खानदाननि जी माली मदद कई वई आहे, जॾहिं त इलाज मुआलजी ऐं ॿियनि मदनि में पिण हज़ारी माण्हुनि खे सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि। हिन चयो त ज़कात जा फंड शफ़ाफ़ तरीक़े सां हक़दारनि ताईं पहुचाया पिया वञनि त जीअं समाज जे कमज़ोर तबक़नि जूं तकलीफ़ूं घटाए सघजनि। तक़रीब में महिमान ख़ुसूसी तौर SSP सखर अज़हर मुग़ल मुस्तहिक़ माण्हुनि में चेक विरहाया ऐं हिन अमल खे साराहींदे चयो त अहिड़ियूं फ़िलाई सरगर्मियूं समाज में उम्मीद ऐं सहकार जो पैगाम ॾियनि थियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।